कज़बानो है छा? हाँ तू पीरू आई छा? मां किथों नाज़िल थे वरी? मां त इने पेट जे करे वतां तो हिते पिनंदो, तू हिते छा थी करी? अञा इन बेपले पेट मां जान कोन छॾाई थई। कज़ी मूंखे भी याद आ, तुंहिंजी ऐं मुंहिंजी आ तलाक जेका थी न, हिन पेट जे करे थी। हे मुआरो पेट हापाऊं कदो पियो ने, तो वरी मूंखे हापाऊं करे छॾियो। पीरू वरी तेरे पंहिंजे पेट खे प्यारो कयो ही न, मूंखे विसारे छॾी। भला मुंहिंजी प्यारी कज़ी, हाणे तुंहिंजो छा इरादो आ? छा जो इरादो? मां हाणे हिते शादी करे छॾी आ। 30 सालनि जो पुट बि आहे ऐं निभागी हिकिड़ी नुंहुं बि आहे। हाँ 30 सालनि जो पुट शादी कॾहिं कई अथई? हाँ शादी के ज़रे घटि अची साल थियण वारो आ। 1 साल में 30 सालनि जो पुट निभागी हो जाओ कीअं? वात पटिया वायड़ा, इहो वलू जो पुट न आहे, इहो तुंहिंजो पुट आ जेको कुत्तो खणी वियो हो छठीअ जी राति। मुंहिंजो पुट? हाँ हाँ एतिरो ख़ुशि न थी, गिगू न कर। मिठल आई मुंहिंजे पासे में कॾहिं बि न गुज़रजे। हाणे मिठल जो पीउ वलू ई आहे जे हुनखे पाले ता तेरो वॾो कयो आ ऐं पंहिंजी भाणेजी सां शादी बि कराई अथई। चरी वलू जा तरगो पापा खाई पलियो आ, रत त मुंहिंजो आ न। निभागा इहा त मां हुयसि जो ॻोठनि जा ॻोठ लताड़े पंहिंजे पुट खे अचे हथु कयो अथमि। तोखे त वॾो जल्दी रत जो ख़्यालु आयो आ। भला हाणे बि देर न आहे, जीअं चवंदी न उअं ई थींदो। हाणे कुझु बि कोन थींदो, वक़्तु न विञाए न पंहिंजो न मुंहिंजो। मां पंहिंजे वलूअ सां ख़ुशि आहियां। हीअ पेटी तुंहिंजी मुंहिंजी तलाक थी वई आहे, हाणे तूं मां कोन ठहंदासीं। पोइ बि तूं वलण तूं ओए थो जी कज़ी तू त पीरूअ जा असुल पिता ई साड़े छॾिया। मतलब त तो सभु ॻाल्हियूं ॿुधी छॾियूं। मां हिते पासो ॾेई बीठोसि, सभु ॻाल्हियूं ॿुधमि, पर अॼु हिकिड़ो उल्को त नथो। कहिड़ो? त मां हिन 2.5 फुटे खां 100 दफ़ा भलो आहे, भला तूं मूंखे त कोन रस्ते में बीठो ई ॾाइण। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।